नाज़रीन, इस्लामाबाद में FIA जी कार्रवाई 4 परॾेही औरतूं ऐं 3 ॿार फ्लैट मां बाज़ियाब कराया विया आहिनि। FIA एंटी ह्यूमन ट्रैफिकिंग सर्किल रावलपिंडी 4 औरतुनि ऐं 3 ॿारनि खे इस्लामाबाद मां बाज़ियाब कराए वरितो आहे। मुतासिरीन जो तालुक़ आज़रबाईजान सां आहे। औरतुनि खे नौकिरी जो आसरो ॾेई आज़रबाईजान मां आंदो वियो। जवाबदार मुतासिर औरतुनि जो जिन्सी इस्तेसाल कंदा हुआ। मुतासिर औरत विज़िट वीज़ा ते पाकिस्तान आयूं हुयूं, जंहिंजो मुदो ख़तम थी चुको हो ऐं हू गैर क़ानूनी तौर ते रिहाइश पज़ीर हुयूं। डिप्टी डायरेक्टर एंटी ह्यूमन ट्रैफिकिंग सर्किल रावलपिंडी जे टीम औरतुनि ऐं ॿारनि इस्लामाबाद जे इलाइक़े A11 में वाक़िअ फ्लैट मां बाज़ियाब कराए वरितो आहे। छापे दौरान औरतुनि खां पासपोर्ट पिणु हथु कया विया आहिनि। FIA एंटी ह्यूमन ट्रैफिकिंग सर्किल इस्लामाबाद 3 इंसानी स्मगलिंग ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा वया पिया वञनि। गैर क़ानूनी तौर ते रहंदड़ परॾेहिनि जी गिरफ़्तारी लाइ क्रैकडाउन जारी आहे। इंसानी स्मगलरनि जी गिरफ़्तारी लाइ ख़ुसूसी टीमूं बि जोड़ियूं वयूं आहिनि।